अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ सगत महफूज एजाज सब का पेरा हेडलाइन। ECC चीन मां 1.5 लाख टन भाण घुराइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त 50,000 टन भाण जूं पहिरियों जहाज़ 10 फरवरी ते पहुचंदो। जनवरी खां 6 लाख टन मक़ामी भाण मार्केट में अचणु शुरू थी वेंदो। आलमी मंडीअ में तमामु घणी क़ीमत बावजूद पाकिस्तान जे हारियुनि खे भाण जी खोट जो मुंहुं ॾिसणो न पवंदो। सुप्रीम कोर्ट में मुबैना तकरारी जजनि जे मुक़ररनि ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट सबब सिंध हाई कोर्ट तोड़े सेशन कोर्टुनि में मातहत अदालत में केस न हली सघिया। अहम केसनि जूं ॿुधणियूं जजिस पारां चैम्बर में कयूं वयूं। ओमिक्रॉन खां पोइ कोरोना जो नओं क़िस्म HIV फ्रांस में दरियाफ़्त। डॉक्टरनि ऐं साइंसदाननि पारां कोरोना जी नई क़िस्म जी मौजूदगीअ जी तस्दीक। 46 जीनियाती तब्दीलियुनि वारी कोरोना जी नई वायरस IHU सबब हिन वक़्त ताईं 12 माण्हू मुतासिर थी चुका। सिहत जे आलमी इदारे WHO जो चवणु आहे त हू बारीक बीनीअ सां जाइज़ो वठी रहिया आहिनि त नओं क़िस्म केतिरी हद ताईं ख़तरनाक आहे। माहिरनि जो चवणु आहे त नई वायरस में आयल जीनियाती तब्दीलियुनि ओमिक्रॉन खां वधीक आहिनि। माहिरनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त नओं क़िस्म वैक्सीन ख़िलाफ़ मज़ामत करे सघे थो। NCOC ओमिक्रॉन सबब फिलहाल लॉकडाउन जे इम्कान खे रद्द करे छॾियो। NCOC सरबराह असद उमर चयो आहे त फिलहाल कोरोना जा अंग अखर ॾिसी रहिया आहियूं। पाकिस्तान समेत दुनिया ते नज़र आहे। फिलहाल समूरो ज़ोर वैक्सीनेशन ते आहे ऐं बिना वैक्सीन जे जेका कम नथा करे सघजनि उन्हनि खे ॻोल्हा करण ते ज़ोर ॾिनो पियो वञे। संदसि चवणु हो त ओमिक्रॉन जे वधंदड़ पखेड़ जी निगरानी कई पई वञे। फिलहाल लॉकडाउन न लॻायो वेंदो। कोरोना जो दुनिया ते वॾो वार। सॼी दुनिया में हिक ॾींहुं अंदरि 25 लख केस रिकॉर्ड। 5 ॾींहंनि अंदरि 1 करोड़ खां वधीक केस साम्हूं अची चुका। अमेरिका में 5,42,000, फ्रांस में 3,32,000, बर्तानिया में 1,94,000, स्पेन में 1,37,000, इटली में 1 लाख केस रिपोर्ट। अर्जेंटाइन में 95,000 ऐं भारत में 87,000 केस साम्हूं आया। मौसमियात खाते अॼु वधीक बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। कराची में अॼु मौसम जारी रहंदी। शाम जो हल्की ऐं राति जो तेज़ मींहं जो इम्कान। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज जो चवणु आहे त सुभाणे सुबुह जो ओलह वारियूं हवाऊं सिंध मां निकिरी वेंदियूं। ओलह वारनि हवाउनि सबब मुल्क जे उत्तरे इलाक़नि में जबलनि ते बर्फ़बारी जो इम्कान। 17 ऐं 18 जनवरी ते बलोचिस्तान ते ओलह वारियूं हवाऊं ॿीहर असरअंदाज़ थी सघनि थियूं। डेरा इस्माइल खान ऐं ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई। दहशतगर्द मारिजी विया, 4 गिरफ़्तार, 2 जवान शहीद। ISPR मूजिब फोर्सेस दहशतगर्दनि जी मौजूदगीअ जी ॻुझे इतला ते डेरा इस्माइल खान जे इलाइक़े टांक ऐं ॾखण वज़ीरिस्तान जे ॻोठ कोट किले में कार्रवाई कई। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां डिवाइस राकेटनि समेत वॾे पैमाने ते हथियार हथ कया विया। कार्रवाई में कर्क सां वास्तो रखंदड़ सिपाही फरीदुल्ला ऐं डेरा इस्माइल खान जो सिपाही शुएब हसन शहीद थी विया। घारो थाणे ते SI जो छातीअ में 3 गोलियूं लॻण सबब फोत। पुलिस दावा कई आहे त SI अली गुल चांडियो पाण ते सरकारी राइफल सां फायर करे ख़ुदकुशी करे छॾी आहे। अली गुल चांडियो सुबुह जो ड्यूटीअ ते
मौजूद हुयो। खेस गणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो। मदेजी में डोहारी थाने जी लाकब के खार खणी गिरफ्तार थियल बिन मुबैना फोरन के भॼाए विया। गाहिचा थाने ते बिन ॼणनि अब्दुल हलीम बुरड़े ऐं यारो उर्फ यार मोहम्मद जतोई मोटरसाइकिल चोरी जे इल्ज़ाम हेठि लाकब कयो वियो हुयो। गफ़लत कंदड़ टिनि एहलकारनि हेड कांस्टेबल सिकंदर अली, एहलकार तस्वर, एहलकार फारूक जनेजो समेत फरार थियल बिन ॼणनि ख़िलाफ़ गाहिजा थाने ते केस दाख़िल। एसएसपी शिकारपुर नोटिस वठंदे एसएचओ गाहिजा ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो ऐं वॾे मुंशी आशिक़ हीर खे मुअत्तल करे छॾियो। नवाबशाह जे पीपल्स मेडिकल अस्पताल जे ट्रामा सेंटर में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल नौजवान इमरान उर्फ बबलू जो मड़ वारस खणी वञण खां इनकारी। मक़तूल जो लाश 18 कलाकनि खां अस्पताल में पियल। मक़तूल जे वारसनि जो चवणु हो त जेसीं ताईं एसएसपी या डीआईजी न ईंदो तेसीं हू लाश न खणंदा। ए सेक्शन पुलिस 9 जाब्तारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो। शहदाद कोट में बिजली जो करंट लगण सबब नौजवान फोत। 3 वरियनि जो शौकत चना घर जी बिजली ठाहे रहियो त के सोचतो करंट लॻो। नौजवान खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टर नौजवान जी फोतगी जी तस्दीक करे छॾी। फोती नौजवान जो मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। झोल में कणक सां भरियल ट्रक बिन ॿारनि ते चढ़ी वई। 10 वरियनि जो नीगर रजब जलालाणी फोत, संदसि भाउ शाहिद जलालाणी ज़ख़्मी। ट्रक शहर जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल भरिसां मेन रोड ते फुटपाथ ते वेठल बिन ॿारनि ते चढ़ी वई। फोती नीगर जो मणई ज़ख़्मी खे सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो वियो। पुलिस ट्रक तहवील में वठी ट्रक ड्राइवर अली गोहर टालपुर खे गिरफ़्तार करे वरितो। कराची खां वींदड़ माल गाॾीअ जूं बोगियूं टंडे आदम भरिसां पटड़ीअ तां लही वयूं। रेलवे ट्रैफ़िक मुतासिर रेलवे अख़्तियारनि जो चवणु आहे त हादिसे में कंहिं बि क़िस्म जो जानी नुक़सान जो इतला न मिलियो आहे। रेलवे पटड़ीअ खे नुक़सान पहुतो। कराची खां वींदड़ रेल गाॾियुनि खे रोकियो वियो। इमदादी टीमुनि हादिसे वारे हंधि ते पहुची वयूं आहिनि। सुपर लीग जी 7वीं सीज़न लाइ पेशावर ज़ल्मी पंहिंजी नई किट मुतारिफ़ कराए छॾी आहे। पेशावर ज़ल्मी जी ट्विटर अकाउंट ते रांदीगरनि जी नई किट सां वीडियो बि शेयर कई वई। वीडियो में शोएब मलिक, हैदर अली, कामरान अकमल, उस्मान कादिर ऐं वहाब रियाज़ खे नई किट में ॾिसी सघिजे थो।